रहीमिया ख़ान में शेख मोहम्मद साहब आयल आहिनि यूएई जा दुबई जा त आहिनि पर यूएई जा तमामु इम्पोर्टेंट हिकिड़ो किरदारु आहिनि। हू रहीमिया ख़ान आया आहिनि। असां ही काफ़ी पंहिंजा इलाइक़ा जेके आहिनि उहे अरब सॻोरनि लाइ मख़्तस कयल आहिनि। हिते आम माण्हू उहे बि नथो वञी सघे साल जा 12 महीना। ऐं ज़ाहिर ई असां लाइ हिकिड़ी वञूं था उन्हनि खे हुते सॼी फैसिलिटेट कयूं था, उन्हनि खे ज़ोन्स विराए ॾिनल आहिनि। पोइ हुन में कुझु आहिनि असांजे सऊदी अरब सॻोरनि लाइ आहिनि, कुझु असांजे घणे दुबई वारनि लाइ आहिनि, यूएई वारनि लाइ आहिनि, कुझु कतर वारनि लाइ। असां पंहिंजे शिकारगाहूं हुननि खे ॾिनल आहिनि त अचो हिते हर क़िस्म जो शिकार करे ऐं तव्हां हलिया वञो। ऐं हुते आम माण्हू खे पोइ हुते डोड़ाए हटो बचो त प्राइम मिनिस्टर इहा पंहिंजे लाइ हिकिड़ी तमामु ख़ुशकिस्मती ऐं सुठी अपॉर्चुनिटी सम्झी हूंदी, सुठो मौक़ो सम्झियो हूंदो त हिकिड़े तमामु सगारी शख़्सियत खे ख़िते जी हिते वञी सलाम दुआ करे अचिजे, हिकिड़ी PR ठाहिजे ऐं हिकिड़ा कुझु पंहिंजी सरज़मीन ते आयल माण्हू चइजे अच्छा हीउ शिकार ते करणु आयो, चयो अथनि त कुझु फरमाइशूं बि कयूं आहिनि शहबाज़ शरीफ़ साहब। यार मरीनुआ साहब वयूं आहिनि, उहो फोटो हले पियो, हथ मिलाइनि पियूं ॾाढो ईअं पंचायत सां। असां वटि लोकल मामला छाकाणि त हिकिड़े पॉलिटिकल नेचुरल प्रोसेस सां नथा हलनि। असां वटि हले थो चवण लाइ आवाम सां चश्मो आहे पर चश्मा ॿिया आहिनि। हीउ सिर्फ़ु सर आहे अवाम, चश्मा आहिनि स्टाब्लिशमेंट, चश्मा आहिनि अमेरिका, पोइ अमेरिका सां गॾु पोइ जेके ॿियूं इंटरनेशनल फोर्सिस आहिनि। त पोइ अगरि असां चाहियूं था त असां सभिनी खे असीं राज़ी करे हलूं। सो उन चकर में असीं कॾहिं ज़ाहिर असांजी पूरी जेके बि हुकूमती धुरियूं हुजनि थियूं, पावर गेम खेॾनि थियूं, उहो स्टाब्लिशमेंट खे बि राज़ी रखण जी कोशिशि कनि थियूं हथल इम्कान। ऐं लॉबिस्ट फर्म्स हायर कयूं वञनि थियूं, PTI जूं आहिनि, पीपल्स पार्टी जूं आहिनि, त जेके अमेरिका में लॉबिंग कनि थियूं। सो इहो को ज़ाहिर मजबूरी आहे, हीअ रिक्वायरमेंट आहे। पाकिस्तान में इक़्तिदारी सियासत करण लाइ हीअ ॿई जेके शयूं आहिनि, अवाम राज़ी थिए थी नथी थिए, इनखे पोइ ॾिसियो। असांजी इस्टाब्लिशमेंट ऐं असांजो अमेरिका यानी जेको वेस्टर्न इस्टाब्लिशमेंट आहे, इंटरनेशनल इस्टाब्लिशमेंट आहे, उन ॿिन्ही खे राज़ी रखणु वधीक ज़रूरी आहे।